दोस्तों अस्सलाम वालेकुम। उम्मीद त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। आउं पंहिंजे हिननि वीलॉग्स में तव्हांखे इहो ॿुधाइणु चाहियां थो त आउं हिन में कुझु शयूं ऐड करणु चाहियां थो। ख़ासि तौर ते किताबनि ते तबसरे जो हिकु सिलसिलो शुरू करणु चाहियां थो। जॾहिं खां मां किताबु पढ़ंदो रहियो आहियां त लिखणु पढ़ण जे हिन सफ़र जे दौरान कई किताबनि ते तबसरा पिणु लिखिया आहिनि ऐं अञा बि लिखी रहियो आहियां। त हिन सिलसिले में किताबनि ते तबसरो बि पढ़ंदा रहंदासीं। अॼु मां जंहिं किताब ते तबसरो पढ़णु चाहियां थो उहो आहे अल्ताफ़ शेख जो हिकु सफ़रनामो अछनि जे मुल्क में असींकारा। हीअ किताबु आहे जेको अल्ताफ़ शेख जो लिखियलु आहे ऐं उन ते मूं तबसरो काफ़ी साल अॻु में लिखियो हो जॾहिं हीअ किताबु छपियो हो। हिन तबसरे जा ॿ हिसा आहिनि। हिकु हिसे में अल्ताफ़ शेख जी शख़्सियत जे बारे में आहे जेको मां पहिरीं पढ़ंदुसि। उनखां पोइ वरी हिन किताब जे बारे में आहे जेको हिन तबसरे जो ॿियो हिसो आहे। त मां पहिरीं अल्ताफ़ शेख जी शख़्सियत जे बारे में पढ़ां थो जंहिंजो उनवान आहे घुमंदड़ फिरंदड़ इंसाइक्लोपीडिया अल्ताफ़। उहा सख़्तु शपके वारी बरसाति जी राति हुई। मां पंहिंजे नंढे शहर हाला में पंहिंजे घर जी माड़ीअ ते विरांडे में कुर्सीअ ते वेही अल्ताफ़ शेख जो सफ़रनामो मुंहिंजो सागर मुंहिंजो साहिल पढ़ी रहियो हुउसि। बरसाति मुंहिंजी पसंदीदा मुंद आहे ऐं मां उन में अक्सर कंहिं महबूबा सां रुलंदो आहियां या वरी कंहिं महबूब लेखक जो किताबु पढ़ी उन में लिखियल ॻाल्हियुनि खे ज़हन में विहारे छॾींदो आहियां। हीअ उन्हनि ॾींहंनि जी ॻाल्हि आहे जॾहिं नऊं किताबु पढ़ण जो शौक़ु जाॻियो हो ऐं अल्ताफ़ जे इन किताब मूं में बि हर सिंधी नौजवान वांगुरु दुनिया घुमण जो शौक़ु पैदा कयो ऐं गॾोगॾु जहाज़नि ते नौकिरी करण जो शौक़ु पैदा थियो। उहा बरसाती राति जंहिंमें ख़ुशकिस्मती सां बिजली बंदि न थी हुई, मां हिक ई वहक में अल्ताफ़ जो इहो किताबु मुंहिंजो सागर मुंहिंजो साहिल पढ़ी वियो हुउसि ऐं उन किताब में मौजूदु कई पुरकशिश जुमिला लतीफ़ा ऐं घुमण वारियूं जायूं ज़हन ते नक्श थियल आहिनि। सिंध हिकु तमामु नंढिड़ो इलाइक़ो आहे, हिकु तमामु महदूद धरती आहे जंहिंखे 5000 साल पुराणी तहज़ीब ऐं सक़ाफ़ती वरसा ज़रूरु आहिनि, पर सिंध जे तरक़ी करण वारो तनासुब ॿी तरक़ी याफ़्ता दुनिया खां 100 भेरा पोइते आहे ऐं उन जे पोइते हुजण जो अहम सबबु आहे असां वटि मालूमात जी खोट। माशी सुधारनि में ॿियनि तरक़ी याफ़्ता क़ौमुनि जी रहणी कहिणीअ ऐं सक़ाफ़त मां सिखणु असां माण्हुनि सिखियो ई न आहे। उल्टो असां सुठियुनि क़ौमुनि जी सुठियुनि आदतुनि खे रद्द करे पंहिंजे जिस्म जो वॾेर को कंधु ऊचो रखणु चाहियो आहे। अल्ताफ़ शेख उन ई वक़्तु सफ़रनामा लिखणु शुरू कया जॾहिं अंदरूने सिंध में माण्हुनि में ॿाहिरियुनि मुल्कनि में सफ़र करण जो शौर हो ई कोन ऐं नई जहाज़नि जी नौकिरीअ जी मुकमिल ॼाण हुई। इहा हिकु इंतिहाई तइजब जहिड़ी ॻाल्हि आहे त गुज़िरियल 25-30 सालनि खां पाकिस्तान मेरीन अकेडमी जी दाख़िला लाइ हर साल न ॼाण केतिरा ई सिंधी छोकिरा कोशिशि कनि था ऐं कई कामयाब पिणु थियनि था। अल्ताफ़ अंगुर खां वठी हिकु पढ़ंदड़ खे मुल्क घुमाए थो। हू रेल बस खां वठी घोड़े गाॾियुनि ताईं कई मज़ाहिया मालूमाती ऐं अफ़सानवी ख़बरूं ॿुधाईंदो हले थो। संदसि सफ़रनामा पढ़ण खां पोइ कंहिं बि माण्हूअ खे उन मुल्क जे जारी कयल टूरिस्टनि लाइ किताब पढ़णु लाज़मी न आहे। जहिड़ी तरह सां पाकिस्तान में ज़िया मुहीद्दीन खे थिएटर पैदा करण लाइ बानी कोठे सघिजे थो, अहिड़ी तरह सां अल्ताफ़ शेख खे सिंध में सफ़रनामा लिखण जो बानी कोठे सघिजे थो। जेतोणीकि संदसि पढ़ंदड़नि जो तइदादु तमामु घणो आहे जो खेसि उन सिलसिले में ख़त बि लातादाद मिलंदा रहंदा आहिनि, पर कुझु ॻाल्हियूं संदसि सफ़रनामनि जे हवाले सां तशरीह हेठि अचणु घुरिजनि। नंबर 1, हीउ हिकु तमामु ऑप्टिमिस्टिक लेखक आहे। रोज़मर्रा जे मसइलनि खां अलावा जेके ज़िंदगीअ जा ॻूढ़ा मसइला थियनि था उन्हनि खां संदसि सफ़रनामा वांझियल हूंदा आहिनि। मुंहिंजो इशारो
मुल्कनि जी सियासी सूरताल तरफ़ बि आहे, गॾोगॾु फ़लसफ़े, नफ़्सियात ऐं समाजी साइंस जी तरफ़ बि आहे। सफ़र हिकु भरपूर तख़लीक़ जो नालो आहे जंहिंमें माण्हूअ खे कई अहिड़ा किरदार मिलंदा आहिनि जिन जो पस मंज़र ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ फ़लसफ़नि ॾांहुं वठी वेंदो आहे ऐं जिन जे करे इंसान जो काइनाती तसवुरु वाज़िह थियणु लॻंदो आहे। बेशक अल्ताफ़ जिथे बि हूंदो आहे कोशिशि करे माण्हुनि मंझि रहणु चाहींदो आहे ऐं कोशिशि करे संदनि ज़िंदगीअ जा राज़ बि मालूम करे किताबनि में लिखंदो आहे। पर हेॾी सारी परदेस जी ज़िंदगी में को अहिड़ो किरदारु संदसि वेझो न अची सघियो आहे जंहिंखे हू पंहिंजी समूरी किताब जो मौज़ू बनाए सघे। ईअं घरनि, बाज़ारुनि, पार्कनि ऐं म्यूज़ियम में घुमणु तमामु सुठी ॻाल्हि आहे। उन्हनि जी मालूमात सिंधी माण्हुनि लाइ हिकु तमामु वॾी अहमियत पिणु रखे थी। पर उन्हनि मुल्कनि जी सियासी जुलूसनि, माण्हुनि जे सियासी नफ़्सियात ऐं उन्ही जो बैन अक़वामी सियासत सां ॻंढापो, इहो पिणु सिंधी माण्हूअ जो अहम मौज़ू आहे। जंहिं मौज़ूअ खे उमेद हुई त अल्ताफ़ पंहिंजे पहिरियनि सफ़रनामनि खां पोइ छुहंदो, पर लिखण जो संदसि साॻियो अंदाज़ जारी रहियो। जॾहिं त मां सम्झां थो इन्ही विच में सिंधी माण्हूअ जी नफ़्सियात तब्दील थींदी रहे थी। हुन मार्शल ख़िलाफ़ वेड़ खाधी, जमहूरियत जे लफ़्ज़ जी खेसि ॼाण थी। हुन बंगाल, वियतनाम, फ़लस्तीन, साउथ अफ्रीका, बोस्निया जे क़ौमुनि जे सूरताल खे ॾिठो ऐं परखियो ऐं पंहिंजो पाण खे तारीख़ जे आईने में भॻल टुटल शिकिलुनि सां ॾिसंदो रहियो। खेसि अॼु ताईं इहो सम्झ में न आयो आहे त क़ौम परस्ती आख़िर कहिड़ी हद ते नस्ल परस्ती बणिजे थी ऐं रूस जा टुकड़ा टुकड़ा थियण वक़्तु उन जा कहिड़ा सबब हुआ। नंबर 2, अख़बारुनि ऐं रिसालनि खां वठी टीवी ऐं डिश एंटीना जे पैदा कयल तसवुर खां सवाइ हिकु अहिड़ो तसवुर बि आहे जेको कंहिं बि इलाइक़े जो लेखक ॾेई सघे थो। मुंहिंजो ख़्यालु आहे त हर उहो माण्हू जेको पंहिंजी धरतीअ खां सवाइ ॿी दुनिया ॾिसे थो, उन खे धरतीअ जे रंगनि जी वधीक ॼाण थिए थी ऐं क़ौमुनि जी तक़दीर फेराए सघे थो। अल्ताफ़ शेख सिंधी अदब में हिकु अलहदा शख़्सियत तौरु सुञातो वञे थो। संदसि स्टाइल हर मसनूइयत खां निरालो आहे। हू घुमंदड़ फिरंदड़ इंसाइक्लोपीडिया बणिजी वियो आहे। हू प्यार जो पांधीअड़ो आहे, तमामु तिखो ऐं महिनत कंदड़ इंसानु आहे। हुनखे संदसि मन में मासूम ऐं मज़लूम माण्हुनि लाइ दर्द आहे। गॾोगॾु तमामु शऊरी तौर ते हुन सिंधी आम पढ़ंदड़ में हिकु मुआशरती शऊर पैदा कयो आहे। संदसि शर्मीली तबियत मां हमेशह ईअं लॻंदो आहे ॼण कंहिं कुंवारी छोकिरीअ सां मुलाक़ात थी हुजे जंहिंजो ताज़ो मङणो थियो आहे। उहा तबियत संदसि लिखणनि में पिणु ज़ाहिर थींदी आहे। सिंधी समाज में जहिड़ी तरह को नौजवान यूनिवर्सिटी जी पढ़ाई दौरान हॉस्टल मां घर ईंदो आहे ऐं सियारे जी रातिनि में सिगरी ॿारे घर वारनि खे हॉस्टल जूं ॻाल्हियूं मिर्च मसाला मिलाए ॿुधाईंदो आहे, बिल्कुलु अहिड़ी तरह अल्ताफ़ मुल्क खां ॿाहिरि रही कचहरीअ जो मेलो मचायो वेठो आहे। नंबर 3, हिन वक़्तु अल्ताफ़ शेख एतिरी दुनिया घुमी चुको आहे ऐं दुनिया में हर हंध ते मुख़्तलिफ़ माण्हुनि सां एतिरा तइलुक़ात पखेड़े चुको आहे जो जेकॾहिं किथे वञिबो ऐं उहो ॿुधाइबो त असां सिंध मां आया आहियूं त हू चवंदा त जितां जो अल्ताफ़ शेख आहे। जीअं त मूं पहिरीं अर्ज़ु कयो त सिंध हिकु तमामु महदूद इलाइक़ो आहे, तंहिं करे उन जे पढ़ंदड़नि जो तइदादु पाकिस्तान जी तइलीमी शरह खे नज़र में रखंदे ॾिठो वञे त तमामु मामूली आहे। तमामु घणा माण्हू अख़बार पढ़ंदा आहिनि ऐं अदबी किताबनि खे हथ बि लाहिणु न चाहींदा आहिनि। पर इहो ज़रूरी महसूसु कयो वियो आहे त हर घर में दोशीज़ा, अख़बार ख़वातीन, सभु रंग, इमरान सीरीज़ जे किताबनि सां गॾु सिंधीअ जो इहो वाहिद लेखक ॾिसण में ईंदो ऐं संदसि सफ़रनामा हर उमिरि जा माण्हू ॾाढे शौक़ सां पढ़नि था, जिन में कई माण्हू रेल जे डिघे सफ़र खे मौत ॾियण लाइ हेराल्ड लॉरेंस, सिडनी शेल्डन जहिड़नि बेस्ट सेलर्स सां गॾु अल्ताफ़ शेख खे बि पढ़नि था, जो संदसि किताबनि में असांजे मुआशरे जो छुहाउ तमामु घणी पुरकशिश अंदाज़ में ॾिनल हूंदो आहे। नंबर 4, फितरत जी गहरी वेझाइप जेका माण्हूअ खे हिकु ख़्याली शख़्स बनाए छॾींदी आहे, जंहिंमें दरियानि, पहाड़नि, समुंडनि, तारनि, पखियुनि, बर्फ़ ऐं बर्फ़ सां सलाड़ियल बर्फ़ानी पेचरनि जो ज़िक्र हूंदो आहे, जेका इंसान खे काइनाती तसवुर में अमर करे छॾींदी आहे
ऐं इंसानु ग़ैर शऊरी तौर ते हमेशह फितरत जे वेझो रहणु चाहियो आहे, जंहिंमें साइंस ऐं नयनि साइंसी तख़लीक़ात जो ज़िक्र पिणु अचे थो। ऐं फितरत खे जिते आइंस्टाइन अची बीहारियो हो, उतां खां इंसान जे अंदर में कहिड़ी विलोड़ पैदा थींदी आहे, उन्हनि साॻियनि मुल्कनि में इल्म तब, टेक्निकल दुनिया, न्यूक्लियर एनर्जी, माहौल जी आलूदगीअ बाबति ऐं खोड़ सारनि अहिड़नि दुनिया जे मसइलनि बाबति खोजना थी रही आहे, जेका मुख़्तलिफ़ रिसालनि ऐं अख़बारुनि मां मालूम थींदी रहंदी आहे। जिल ते अल्ताफ़ घुमंदो रहे थो। संदसि किताबनि में अहिड़ी का बि तहक़ीक़ी वाज़े नमूने ज़ाहिर न थी आहे। हुन इंसानी रवैयनि में नंढड़ियुनि शयुनि खे पंहिंजे कलम जो मौज़ू बनायो, जेके हुन लाइ तमामु आसान हुयूं ऐं संदसि ज़िंदगी जो हिसो पिणु हुयूं। मूंखे यादि पवे थो, पारसियुनि जे लाशनि बाबति हुन जेको मज़मून लिखियो हो, जंहिंमें हुन फोटोग्राफी बि कई त कीअं पारसियुनि जे लाशनि ते ॻिझूं घर करे अची वेहंदियूं आहिनि, त अहिड़े क़िस्म जा चंद मज़मून तमामु लाभाइता हू लिखी चुको आहे। संदसि चवण मूजिबि त हुन इन मज़मून ते 2 साल महिनत कई, तॾहिं खेसि मुकमिल मालूमात मिली सघी। लेखक खे कहिड़नि शुबनि में विरहाए सघिजे थो, उन जो फ़ैसिलो उन जी ॿोलीअ जो पढ़ंदड़ ई करे सघे थो। पर जेकॾहिं हेमिंगवे खे हिकु नावल लिखण में 10 साल लॻी सघनि था, त पोइ असांजो लेखक 1 महीने में हिकु किताबु कीअं थो लिखी वठे। अहिड़ीअ तरह अल्ताफ़ जा इहे मौज़ू जिन ते हुन तमामु घणी महिनत कई आहे, या उहे मुल्क जिन सां संदसि ॾाढो चाह रहियो आहे, उहे पढ़ंदड़ लाइ तमामु वॾो प्लेटफॉर्म खोले सघनि था। जीअं जापान सां घणी दिलि हुजण करे संदसि किताबु जापान जिन जे जीअ सां घणे वक़्त खां पोइ हिकु भरपूर किताबु हुयो, जंहिंमें हुन हिकु तशवीह ॾिनी हुई त कोट थकल टुटल माण्हू राति जो घर पहुची कमरे में माचीस जे तीलियुनि वांगुरु सुम्ही रहनि था, अनकोट। पर संदसि कई किताब हिकु टूरिस्ट गाइड तौरु इस्तेमालु करे सघजनि था, जो संदसि ज़हन में शायदि हमेशह इहा वाबस्तगी रही आहे त माण्हुनि खे कुझु न कुझु ॾियणु घुरिजे, त जीअं संदसि इल्म में इज़ाफ़ो थिए। पोयनि 25 सालनि में जॾहिं खां अल्ताफ़ शेख लिखी रहियो आहे, इहो ॾाढी शिदत सां महसूसु बि कयो वियो आहे त सिंधी पढ़ंदड़ जी मालूमात वारो खानो तमामु मामूली तनासिब सां भरिजंदो रहियो आहे, जंहिंमें अल्ताफ़ शेख जे सफ़रनामनि जो हिकु अहम किरदारु आहे। त ही हो अल्ताफ़ शेख जे शख़्सियत जे बारे में। तव्हांखे ॿुधायां थो हिन किताब जे बारे में। त हिन किताब जे बारे में हाणे मां ॻाल्हाइणु चाहियां थो। ही किताबु आहे अछनि जे मुल्क में असींकारा, अल्ताफ़ शेख जो लिखियलु आहे, जंहिंखे हुन उनवान ॾिनो आहे यूरोप जो सफ़रनामो, पर मोस्टली ही स्वीडन में रहण जे दौरान अल्ताफ़ शेख लिखियो आहे। मां कतई इन लाइक़ु न आहियां जो अल्ताफ़ शेख जे कंहिं किताब ते पेश लफ़्ज़ लिखी सघां, छो त पहिरीं मां संदसि मदाहनि मां आहियां, ॿियो त ज़िंदगीअ जे केतिरनि ई हंधनि ते हू मुंहिंजे मुहसिन जीअं मूंसां गॾु रहियो आहे ऐं हिमत अफ़ज़ाई कई आहे। नंढे हूंदे संदसि ॾिनल किताबनि जे खोखे मां अञा ताईं किताब पढ़ी रहियो आहियां। ईअं खणी चइजे त हुन मूंखे पंहिंजे ॿारनि जीअं सम्झियो आहे, पर हुन मूंखे संदसि किताब ते पेश लफ़्ज़ लिखण लाइ चई अंग्रेज़ीअ जे शायदि हिन जुमिले खे ज़हन में रखियो आहे, चाइल्ड इज़ द फादर ऑफ मैन। संदसि इहा ॻाल्हि साराहिण जोगी आहे त हू हमेशह नंढनि खां बि सिखणु चाहींदो आहे। बहरहाल हिन किताब जे बारे में जेकी कुझु बि लिखंदुसि उहा मुंहिंजी राय हूंदी ऐं न कि पढ़ंदड़नि लाइ पेश लफ़्ज़। हिन किताब जो रूह या मरकज़ी ख़्यालु हिन तरह आहे त यूरोप में एशिया ऐं अफ्रीका जे माण्हुनि लाइ ॾाढा तंग नज़र रवैया महसूसु थियनि था ऐं पूरे किताब में केतिरनि ई हंधनि ते इन ई ॻाल्हि जो ज़िक्र थींदो रहे थो। ख़ासि तौर ते अफ्रीकन शीदियुनि सां हॉस्टल जे कमरे में जेको बहस अल्ताफ़ पंहिंजे हिसास तबियत जे करे नोट कयो आहे ऐं अफ्रीकी माण्हुनि जे अहसास खे चङीअ तरह महसूसु कयो आहे, उहो ॾाढो निरालो आहे। इन क़िस्म जी मुशाबियत मां महसूसु थींदो आहे त लेखक जे अंदर में इज़त, एहतराम ऐं अख़लाक जा रवैया कीअं जुड़नि था। संदसि ॻाल्हियुनि में ऐं संदसि किताब में काइनात जे बारे में हिकु दर्दमंदाना सोच जी परूड़ थिए थी। हू इहा ॻाल्हि शुरू कंदे ई लिखे थो, कोट
आउं दिलि में सोचींदो आहियां त हिते जे यूरोपी माण्हुनि खे कहिड़ी ख़बर त ही जेके कारा अफ्रीकन शीदी संदसि शहर माल्मो में फिरी रहिया आहिनि को तइलीम बालगान लाइ न आया आहिनि, पर उन्हनि मां हर हिकु पंहिंजे पंहिंजे मुल्क में हिकु पोस्ट ते अहम ऑफिसर आहे ऐं पंहिंजे पंहिंजे कम जो माहिर आहे। अल्ताफ़ हिकु अहिड़ी यूनिवर्सिटी में तइलीम पढ़ाए आयो आहे जिते साणस दुनिया जे हर मुल्क जा बहितरीन माण्हू गॾु पढ़िया हुआ। उन पूरे माहौल में अल्ताफ़ खे अफ्रीका जे ज़हीन, मासूम ऐं ॾुखोयल शीदियुनि जे वेझो रहणु पसंदि आयो, जिन खे रंग ऐं नस्ल जे बुनियाद ते अमेरिका ऐं यूरोप में नज़रअंदाज़ कयो वियो आहे। हीउ बहस शायदि उन्हनि ॾींहंनि में थियो हूंदो जॾहिं अञा नेल्सन मंडेला जी चूंडुनि वारी कैंप हले पई, जेको हिन वक़्तु साउथ अफ्रीका जो सदर मुंतख़ब थी चुको आहे। हीउ मज़मून मूं तॾहिं लिखियो हो जॾहिं नेल्सन मंडेला साउथ अफ्रीका जो सदर हो। हीअ ॻाल्हि हिकु ख़ुशाइंदा निशानी आहे ऐं ऊंदहि में ॾीओ जे ॿरण जे बराबरि आहे त नेल्सन मंडेला साउथ अफ्रीका जो सदर थियो आहे। बहरहाल इन ई हक़ीक़त खां बि मुंहुं नथो मोड़े सघिजे त महरूमीअ में हमेशह तख़लीक़ पैदा थींदी आहे। तंहिं करे ई कारनि माण्हुनि जा कारनामा पूरी दुनिया में ॻाया वेंदा आहिनि। उत्तर अमेरिका जे हिकु लेखक बुकर वाशिंगटन जे अनोखे मिसाल दुनिया जी तारीख़ खे ॾकाए विधो हो, जंहिंजे नाविल अप फ्रॉम स्लेवरी जो तक़रीबन 30-35 ज़बाननि में तर्जुमो थी चुको आहे, सिंधीअ में पिणु मिर्ज़ा कलीश बेग ग़ुलामीअ मां चाढ़ो जे उनवान सां इहो नाविल तर्जुमो कयो हो। वेस्ट इंडीज़ जी क्रिकेट टीम जे करे इहो बेनाम ॿेट हाणे शीदियुनि जी शनाख़्त बणियल आहे, पर अख़बारुनि ऐं TV वग़ैरह ते तॾहिं बि संदनि मुख़्तलिफ़ आदतुनि खे निशानो बनाए खेनि हिकु घटि क़ौम ज़ाहिर कयो वेंदो आहे। जीअं अल्ताफ़ वारे इन ई बहस में एड्स जे हवाले सां पिणु कई मिसाल ॾिना विया आहिनि। मूंखे लॻे थो त शायदि इहो ई सबबु आहे जो हिन किताब जो उनवान अछनि जे मुल्क में असीं कारा रखियो वियो आहे। अल्ताफ़ शेख जे सभिनी किताबनि जीअं हिन किताब में बि कुझु मख़सूस ख़ूबियूं वाज़े आहिनि जेके हाणे संदसि शख़्सियत जो हिसो बणिजी चुकियूं आहिनि। उहे आहिनि नंढा नंढा भोग, सिंध जी जाग्राफ़ी ऐं सक़ाफ़ती मुकमिल ॼाण, सिंध सां वाबस्तगी हुजण जे करे केतिरा ई हवाला ऐं तशबीहूं, ऐं सभ खां वॾी ॻाल्हि हर शइ जी मालूमात। हिन किताब जो हिकु इंतिहाई मुख़्तसिर मज़मून नेरनि मसइलो न आहे में अल्ताफ़ शेख जो फितरत सां ऐं सिंध सां प्यार वाज़िह थी वञे थो, जॾहिं त हिन वक़्तु हू काफ़ी दुनिया लताड़े चुको आहे ऐं उमिरि ऐं तजुर्बे जे अहिड़े हिसे में आहे जिते माण्हू पंहिंजे देश ऐं उन जे ओणाइनि खां कक अची वेंदो आहे। हू सुबुह सां अलूप निंड मां जाॻे थो त संदसि कननि, अखियुनि, ज़हन ऐं रूह जी चिणगुनि खे ॿाहिरि जा पखी छेड़ीनि था ऐं हू पंहिंजी मुकमिल मालूमात खे इस्तेमालु कंदे लिखे थो। कोट बहरहाल हिते जे थुल्हनि गेरनि कबूतरनि खे उन्हारे में शाह पंजू बाझे बूबक हली छॾिजे त उन ई वक़्तु गुज़ारे वञनि। साॻी तरह सोभो तेरो ऐं सांधाण जा पखी सियारे में स्वीडन पहुचण सां जेकर सुर्गवासी थी वञनि। अनकोट फितरत जो हुस्न सां जेको तइलक़ आहे सो संदसि अंदर में समायल आहे। तंहिं करे ई हू पखियुनि जे रंगनि, ॿोलियुनि ऐं संदनि जियापे जो ज़िक्र करे थो। पर ही अहिड़ा मौज़ू आहिनि जिन जो काइनात जी सभ खां वॾी फितरी मख़लूक़ इंसान सां गहरो तइलक़ आहे ऐं ही मौज़ू संदसि अलॻि अलॻि किताबनि जा मौज़ू बणिजी सघनि था। अल्ताफ़ उन्हनि सीनियर लेखकनि मां आहे जिन सिंधी अदब जे उन्हनि माण्हुनि सां गॾु सफ़रु शुरू कयो जॾहिं अञा सिंधी अदब जी का तारीख़ ई न जुड़ी हुई, या जेकर हुई त नाले मातर। मसलन हमीद सिंधी, अमर जलील, आगा सलीम, अली बाबा, नसीम खरल वग़ैरह। पर अहिड़नि लेखकनि जी खेप में ही वाहिद लेखक आहे जंहिं मुसलसल लिखियो आहे ऐं पंहिंजे कलम खे जीअंदान ॾींदो आयो आहे। हिन वक़्तु नए नस्ल जे नौजवाननि जो सीनियर लेखकनि ते इहो ई इल्ज़ाम या शिकायत आहे त हिननि हिकु ॿ किताब लिखी पोइ उन्हनि ई किताबनि जो खटियो खाइणु चाहियो आहे ऐं संदनि चंद कहाणियुनि जे करे खेनि अमरता बख़्शी वई आहे। इहो बहस तमामु डिघो आहे। अल्ताफ़ शेख शायदि सिंध में थींदड़ अदबी सरगर्मियुनि खां चङी तरह वाक़ुफ़ु न हूंदो, पर हिकु ॻाल्हि जेका कंहिं अंग्रेज़ी या कंहिं बि अमीर ॿोलीअ जे लेखक सां सिंधी ॿोलीअ जे लेखक खे भेटण ते महसूसु थिए थी, उहा आहे संदसि नॉन प्रोफेशनल हुजणु।
एतिरनि किताबनि जो लेखक जेकॾहिं अंग्रेज़ी, जर्मन, फ्रेंच या वरी भले अरबी ऐं रूसीअ जो बि लेखक हूंदो, जेतिरनि किताबनि जो अल्ताफ़ शेख आहे त शायदि हिकु वॾे सूबे जेतिरी जाइदाद हुजे सा। असांजा लेखक अज़मत जे शौक़ में बि नॉन प्रोफेशनल आहिनि, त वरी हालतुनि पटांदड़ बि। इहा ॻाल्हि मूंखे तॾहिं महसूसु थी जॾहिं अल्ताफ़ जा ही लफ़्ज़ संदसि हिन सफ़रनामे में पढ़ियुमि, जॾहिं खेसि कराची एयरपोर्ट ते को हमराह चांहि पियारण लाइ जहाज़ ताईं वठी अचे थो, सिर्फ़ु उन करे जो हू सिंधीअ जो मशहूरु लेखक आहे। अल्ताफ़ शेख लिखे थो, कोट, लिखण तां मूं जहिड़नि जी दिलि ज़रूरु खटी थींदी हूंदी त सिंधी अख़बारुनि जा न एडिटर था पुछनि न सरकार सॻोरी, पर पोइ रखी रखी जतोई ऐं संदसि साथी पुलिस ऑफिसरनि जा हिन क़िस्म जा कुर्ब ॾिसी हिकु दफ़ो वरी हिमत वधंदी आहे। हिन किताब में स्वीडन जी सर्दी ऐं महांगाई ॾिसी ईअं थो लॻे ॼण को पोढ़ो किश्तो खणी पैसा बि घुरी रहियो आहे, हेठां कंहिं छॿीअ में गरम कपिड़ा बि गॾु कंदो थो वञे। संदसि एशियाई हुजण जो उहिञाण संदसि अखियुनि जे कारनि घुबनि मां महसूसु करे सघिजे थो। अल्ताफ़ चमड़े जी जैकेट जो ज़िक्र कयो आहे ऐं संदसि क़ीमत जो पिणु, जेका पाकिस्तान में 1000 रुपया ऐं स्वीडन में 10,000 रुपया में मिले थी। इन्ही ते मूंखे सोफिया लारन जी अंग्रेज़ी फिल्म सनफ्लावर यादि आई, जंहिंमें हीरो जॾहिं जंग ते वञे थो त संदसि महबूबा ज़ाल खेसि चमड़े जी जैकेट आणण लाइ चवे थी। उहा रिक्वेस्ट करे थी हुनखे त जॾहिं मोटी त मुंहिंजे लाइ चमड़े जी जैकेट वठी अचिजांइ। बदकिस्मती सां उहो हीरो जंग में विञाइजी वञे थो ऐं शदीद बर्फ़ में संदसि बीमार जिस्म इटलीअ जी हिकिड़ी छोकिरी खणे थी, जंहिंसां हू ज़िंदगी बचाइण जे करे शादी करे थो छॾे। कई सालनि बाद जॾहिं संदसि पहिरीं ज़ाल महबूबा जेका अथसि खेसि ॻोल्हींदे पहुचे थी ऐं संदसि ॿी ज़ाल वटि ॾिसी वापसि मोटे थी, तॾहिं हीरो खेसि चमड़े जी जैकेट ॾेई ॿुधाए थो त हीअ जैकेट मूं तो लाइ जंग जे दौरान वरिती हुई, जेका तो मूंखां घुरी हुई। उन वक़्तु मूंखे सम्झ में न आयो हो त चमड़े जी मामूली जैकेट इन फिल्म जी हीरोइन लाइ कहिड़ी अहमियत रखी सघे थी, पर अल्ताफ़ जो ही सफ़रनामो पढ़ी ऐं स्वीडन में जैकेट जी अहमियत ॾिसी महसूसु थियो त इन फिल्म जो हीरो पंहिंजी महबूबा खे हिकु निरालो तोहफ़ो ॾिनो हो। उन वक़्तु थधि जो ज़िक्र कंदे अल्ताफ़ कई सुहिणियूं तशबीहूं पिणु ॾिनियूं आहिनि, जिन मां हीअ तशबीह ज़िक्र जोगी आहे, कोट, ऐं ही स्वीडन जहिड़ा मुल्क उत्तर कुतबी ऐं साइबेरिया वारी वेकराई फाकुनि जा मुल्क सॾजनि था, जिते मार्च अप्रैल महीननि में बि बर्फ़बारी ऐं थधियूं हवाऊं पियूं लॻनि ऐं अंदरां लॉन्ग जॉन, कॉटन या ऊन जी डिघी गंजी ऐं पाजामो, कमीस, पतलून, स्वेटर, कोट, जैकेट ऐं मफलर टोप पाइण सां बि घणी थधि में ईअं लॻंदो आहे ॼण माण्हू वेंझी एयर कंडीशनर अॻियां उघाड़ो बीठो आहे, अनकोट। उनखां अलावा स्वीडन तोड़े स्कैंडिनेवियन मुल्कनि नॉर्वे, फिनलैंड, डेनमार्क में रोज़ शादी रोज़ तलाक जो काफ़ी ज़िक्र आॾो आयो आहे। इन सिलसिले में कई फ़लसफ़ा साम्हूं अचनि था। औरत आज़ाद तहरीकुनि खां वठी इंसान जे बुनियादी आज़ादियुनि वारियूं तहरीकूं माण्हू सोचे सघे थो। साॻे वक़्तु मज़हबी इर्तिका खां वठी कम्युनिस्ट समाज जे टुटण ताईं जेका नज़रियाती वेड़ दुनिया जी इंसान ज़ात आॾो घुमी आई आहे, तंहिं इहो साबित करे ॾेखारियो आहे त हिकु औरत लाइ हिकु मर्द खां सवाइ ऐं हिकु मर्द लाइ हिकु औरत खां सवाइ वधीक जिन्स परस्ती एबनॉर्मल आहे। एड्स कुदरत जी पैदा कयल तमामु वॾी ऐं ख़तरनाक बीमारी इंसान ज़ात खे ॾिकाए छॾियो आहे, जंहिं करे हाणे थाईलैंड में बि चकुलनि ते आहिस्ते आहिस्ते बंदिश पइजी रही आहे। ईअं जल्दी में शादियूं करणु ऐं तलाकूं ॾियणु वाक़ई पाकिस्तानी या एशिया जे ग़रीब मुल्कनि वारनि माण्हुनि लाइ कंहिं मतिलब जे तहत आहिनि, जो टीं दुनिया जे माण्हूअ खे हिकु मुनज़िम ज़िंदगी न मिली सघी आहे। हुन ठॻीअ खां सवाइ कुझु कमाइणु ऐं ठाहिणु सिखियो ई न आहे। बाक़ी हिकु आज़ादु ज़िंदगी जे तसवर में पंहिंजी मर्ज़ीअ खां बग़ैर ज़िंदगी गुज़ारण लाइ
इहो क़ानून थी सघे थो। हिननि जी आबो हवा खे ठहिकी ईंदो हुजे। इन ई बारे में का राय तॾहिं क़ाइमु करे सघिजे हा जॾहिं अल्ताफ़ को संजीदा किरदारु खणी साम्हूं अचे हा। हुन स्वीडन में रहण दौरान 1300 सुफ़ा लिखिया आहिनि ऐं हीअ किताबु शायदि संदसि अवाइली 6 महीननि दौरान लिखियलु आहे। कई ॻाल्हियूं जेके पढ़ंदड़ खे खोट महसूसु कराईंदियूं हूंदियूं यकीनन संदसि ईंदड़ किताबनि में पूराओ कई वेंदियूं। इन सां ही तबसरो ख़तमु थियो। वरी ॿिए दफ़े हाज़िर थींदुसि ॿिए कंहिं किताब जे तबसरे सां।